हुकूमत पैसा ऐं आर्मी सिक्योरिटी ॾियण लाइ तयारु नाहे। शफ़ाफ़ इलेक्शन कीअं करायूं? चीफ इलेक्शन कमिश्नर जो मौक़िफ़ सुप्रीम कोर्ट तरफ़ां फौरी तौर ते तलब करण बाद सुप्रीम कोर्ट में पेश थी चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्शन कमीशन चूंडनि जी तारीख़ जो ऐलान नथी करे सघे। गवर्नर या सदर इलेक्शन जो ऐलान करे सघनि था। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सुप्रीम कोर्ट में पेश थी बयान ॾिनो त हुकूमत पैसा नथी ॾे, फौज पारां सिक्योरिटी न पई ॾिनी वञे। महतिहत अदलिया 2018 में स्टाफ ॾिनो हो, हाणे स्टाफ ॾियण जे लाइ तयारु नाहे। हुकूमत इलेक्शन लाइ पैसा ई न पई ॾे। इलेक्शन कमीशन जा इख्तियार रोकिया विया आहिनि। पैसा नथा मिलनि, सिक्योरिटी नथी मिले त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडियूं कीअं करायूं? जस्टिस एजाज़ुल हसन चयो त इलेक्शन कमीशन चूंडनि जो मामलो हवा में उॾाए छॾियो, पर मुक़ररीन ऐं बदिलियुनि जी गाइडलाइंस ठाहिण खेसि यादि रहियो। अदालत रिमार्क्स में चयो त शफ़ाफ़ चूंडूं कराइण रुगो इलेक्शन कमीशन जो कमु नाहे। अदालत रिमार्क्स में चयो आहे त शफ़ाफ़ चूंडियूं कराइण रुगो इलेक्शन कमीशन जो कमु आहे। अदालत चूंडनि में रंडिक बाबति चीफ इलेक्शन कमीशन खां सुभाणे तफ़सील तलब करे वरिता आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर खे सुभाणे ॿीहर पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो।